अजी नाज़रीन, ज़िले नाज़िम आफ़िस ॿाहिरियां मौजूद आहियूं जिते अॼु 2026-27 जी जेकी साल बजट आहे उहा पेश कई वई आहे। मजमूई तौर हिकु साल जी जेकी बजट आहे उहा ज़िले चेयरमैन गुल मोहम्मद ख़ान जखराणी पारां 62 करोड़ 83 लख 24,414 रुपयनि जो जेको बजट आहे उहो पेश कयो वियो आहे। जॾहिं त इहो बजट पेश थियण दौरान ज़िले चेयरमैन हाल में ज़िले चेयरमैन मौजूदु हुयो ऐं जेके मेंबर हुया उन्हनि मुख़्तलिफ़ दावूं कयूं आहिनि त गुज़िरियल जेका बजट पेश थी उहा बि करोड़े रुपयनि जी बजट पेश थी हुई, पर किथे बि असांखे कमु ॾिसण में न मिलियो आहे। जॾहिं त 2026-27 जे लाइ ज़िले चेयरमैन पारां इन हाल में 62 करोड़ 83 लख 24,414 रुपयनि जो बजट पेश कयो आहे। इन बजट पेश थियण दौरान बि मुख़्तलिफ़ जेके मेंबर आहिनि, काउंसलर जेके हुया, उन्हनि एतिजाज पिणु रिकॉर्ड कराया आहिनि त जेके अवां बजट पेश कई आहे उहा पहिरियां जेके बजटूं पेश थींदियूं रहियूं आहिनि उहे बि किथे उन्हनि जो कमु ॾिसण में न पियो हले त हीअ बि जेकी बजट आहे उहा करप्शन जे ज़द थींदी। जॾहिं त हिन हलंदड़ इजलास दौरान डॉक्टर इकरार ख़ान जखराणी जेको काउंसलर आहे उन इस्तीफ़ा ॾिनी आहे, जॾहिं त इन समेत मीर मोहम्मद ख़ान खोसो पारां मज़ारी ग्रुप समेत तक़रीबन हुन ॿुधायो आहे त 18 खां वधीक जेके काउंसलर आहिनि उन सां गॾु आहिनि, जेके मेंबर आहिनि ज़िले काउंसिल जे हाल जा, उन्हनि इस्तीफ़ाऊं जेके आहिनि उहे इस्तीफ़ाऊं ॾींदा, जंहिं बाद जेकी कोरम आहे उहो पूरो न थींदो। ऐं हुन जेको मीर मोहम्मद ख़ान खोसो आहे उन पिणु जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो ॿुधायो आहे त जेके बि बजटूं पेश थियूं आहिनि असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दाहूं कूकूं कयूं आहिनि, पर उहा जेके ख़र्च आहिनि उहे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाइयुनि में ॾेखारिया पिया वञनि, पर जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे किथे बि उहे कमु न थिया आहिनि। जॾहिं त ज़िले चेयरमैन मीर गुल मोहम्मद ख़ान जखराणी पिणु मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त हिन बजट जेकी आहे उन मां असीं मुतमिन आहियूं। ज़िले जे माण्हुनि जी ख़िदमत थींदी, जेके काउंसलर आहिनि, जेके स्कीमूं आहिनि उन्हनि खे मिलंदियूं आहिनि, ॻोठनि में पिणु तरक़ियाती कमु जेके आहिनि उहे थींदा, ऐं जेके पहिरियां बजटूं पेश थींदियूं रहियूं आहिनि उन्हनि में बि जेको आहे असां घणो कुझु कमु करे चुका आहियूं। पर जेके इस्तीफ़ाऊं साम्हूं अचण बाद जेको ख़बर पए थी त मेंबरनि जा जेके कमु आहिनि उहे न थिया आहिनि, जंहिं सबबु मज़ारी ग्रुप समेत जेके मीर मोहम्मद ख़ान खोसो आहे उन ऐलान कयो आहे इस्तीफ़ा जो, डॉक्टर इकरार ख़ान जखराणी उन इस्तीफ़ा जो ऐलान कयो आहे, जंहिं बाद जेके इम्कान ॾेखारिया पिया वञनि त हीअ जेको ज़िले काउंसिल आहे उनजो कोरम जेको आहे उहो जेको पूरो न थींदो। हाणे ॾिसणो इहो आहे त ज़िले चेयरमैन जिन इस्तीफ़ाउनि मेंबरनि ऐलान कयो आहे उन्हनि खे परचाइण जे लाइ हू कहिड़ियूं मेड़ मिनथूं कनि था, या जेके उहे इस्तीफ़ाऊं ॾियण ते साबित क़दम रही करे हीअ जेको कोरम आहे उहो टुटी पवंदो। जी।